अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॾिसी रहियो एच.आर. JDO न्यूज़ ऐं आऊं आहियां वज़ीर उनड़। ईरान खां वापसि ईंदड़ सिंधवासी ज़ाइरीन तोफ्तान बॉर्डर ते बेयारो मददगार। ईरान खां वापसि ईंदड़ ज़ाइरीन बिटशा जे रहवासियुनि खे तोफ्तान बॉर्डर ते पाकिस्तानी फोर्सिस ऐं इख़्तियारनि कोरोना वायरस जे शक जे बुनियाद ते मुसलसिल 10 ॾींहंनि खां सख़्तु सर्दी ऐं तेज़ हवाउनि में ख़ीमनि अंदरि तरसायो आहे, जिते न पीअण जे पाणी जी सहूलियत आहे, न ई खाध खुराक जो इंतज़ाम आहे। जॾहिं त ज़ाइरीन एच.आर. JDO न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त असां सभिनी ज़ाइरीन जी स्कैनिंग पिणु कई वई आहे, जंहिंमां असां में को बि ज़ाइरीन कोरोना वायरस जो मरीज़ न आहे। हिननि वस वारनि ऐं आला अमलदारनि वज़ीर आज़म पाकिस्तान आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कयो त असांखे जल्द खां जल्द हिन अज़ियतनाक ऐं मुश्किल घड़ीअ मां छुटकारो ॾिनो वञे, जॾहिं त ईरान मां ईंदड़ ज़ाइरीन सां वॾे तइदाद में औरतूं ऐं मासूम ॿारड़ा पिणु शामिल आहिनि। अस्सलाम वालेकुम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां अर्ज़ु था कयूं त 6000 माण्हू आहियूं, असां फाथल आहियूं, असां वटि कोरोना बीमारी न आहे, असांखे फसायो वियो आहे हरू भरू। अर्ज़ु आहे वज़ीर आला खे मुराद अली शाह खे त असांखे हितां कढियो वञे, इमरान ख़ान खे अर्ज़ु आहे त असांखे हितां कढियो वञे। असां सां नंढड़ा नंढड़ा बच्चा आहिनि, सहूलियत का बि कान्हे, असांखे वटि पाणी न आहे, बाथरूम न आहे, सर्दी लॻी पिया ऐं नंढड़ा बच्चा असांजा बीमार थींदा। कोरोना बिरोना बीमारी का बि न आहे। ऐं जो कारोबारी माण्हू आहे तेल वञे पियो उनखे कोरोना न आहे, असांखे कोरोना आहे। सर्टिफिकेट ॾेई हेॾा पाकिस्तान हाउस पाकिस्तान बॉर्डर ते मोकिलियो आहे ऐं उन्हनि बि असांजी पहिरीं स्कैन कई आहे, उन्हनि खां पोइ सर्टिफिकेट जारी कया आहिनि। कंहिं बि ज़ाइर खे कोरोना वायरस न आहे ऐं हिते असांखे जेको हिन खीमनि में अची रहियो आहे, हिते खीमी में रहणु तमामु मुश्किल आहे। असां सां गॾु जेको सो मस्तूरात आहिनि ऐं मस्तूरात असांखे नंढड़ा नंढड़ा ॿार आहिनि। हिन वक़्तु असांजा ॿार अञा त बीमार न आहिनि, छा जीअं असां जेतिरो वधीक हिते रहंदासीं असांजा ॿार बीमार थींदा। आज हम ये एहतजाज करते हैं कि आज जो दोपहर का खाना आएगा वो हम खाना इनसे नहीं लेंगे। पहले हमें ये 4 ड्रम दें और लेट्रिन को बढ़ाएं और हमें नहाने की जगह दें और दूसरी सहूलियत दें। अगर ये सहूलियत नहीं देते तो हम खाना पीना इनसे नहीं लेंगे। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। इधर आज हमें 10 दिन हो गए हैं, फिर ये कह रहे हैं कि 14 दिन रखेंगे आपको, फिर कह रहे हैं कि शक्कर रखेंगे 14 दिन। शक्कर रखने में क्या फ़ायदा? जो टेस्ट करनी है यहाँ पे करें ना, अगर वहाँ पे टेस्टिंग करवानी है तो वहाँ पे करें, फिर यहाँ पे रखने का क्या फ़ायदा? ये हमारे साथ बहुत जुल्म हो रहा है। हमारी सिंध हुकूमत से इल्तिजा है कि मेहरबानी करके हमें यहाँ से रिहाई दिलाई जाए, और हम बहुत परेशान हैं। यहाँ पे हमारे बच्चे हैं, इधर बीमार हैं, बूढ़े हैं, आपकी भी औरतें होंगी, आपकी माँ बहनें हैं, कुछ हमारा ख्याल करो। इधर सैयद लोग हैं, सारे पर्देदार हैं, इधर वाशरूम नहीं है, बाथरूम नहीं है। बाथरूम तो देखो, इधर लेडीज़ बाथरूम करने जाती है तो मर्द बाहर खड़े हो जाते हैं। हमारे पास इधर कोई सहूलत नहीं, मेहरबानी करके हमें यहाँ से रियायत दिलाई जाए। अस्सलाम वालेकुम या अली मदद। अर्ज़ु आहे सिंध हुकूमत खे त असांखे हितां आज़ादु कयो वञे। असांखे 10 ॾींहं थिया तक़रीबन, ऐं असांखे चवनि था हिते 14 ॾींहं रखंदासूं, 14 ॾींहंनि खां पोइ वरी तव्हांखे सखर रखियो वेंदो। जे हिते टेस्ट बि कोन था कनि, बुखार जी टेस्ट था कनि, ॿी का टेस्ट बि कान्हे, ऐं हिते असांखे सहूलियत पाणी जी न आहे, वाशरूम जी न आहे, न को व्यंजन जी आहे। महिरबानी करे मुराद अली शाह खे अर्ज़ु आहे त असांखे हितां कढियो। एच.आर. JDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एच.आर. JDO न्यूज़।